गुजरन में गलते पासे जो सही भी गलते रस्ते दा कुछ गत जो सही रस्ते दा कुछ गत जो चार बिते अचड़ो जिया पहुंचे गुल छट जो सही जिया पहुंचे गुल छट जो यार बिते अचड़ो जिया पहुंचे जो सुभान अल्लाह। आशिक कलम में पूछा तो लिखे देखो जेकर इमाम करीम कायनात के सरदार जी नजर थे पान जे महफिल में अचन चो सुभान अल्लाह असा का खता थी वने इते आशिक लिखे तो चो सुभान अल्लाह शेर समझने थे सुभान अल्लाह तो जो इंशाल्लाह बेड़ा पार थी ना जो सुभान अल्लाह। हाँ अज़मी खता जीवने परज पिरी रज थी महबूब रज थी वने तो कुछ न बचो। आशिक लिखे तो कद मन में सही कद मन में सिर सट जो सही कद मन में सिर सट जो चंद्रशाह कादिर नरीजा तराने जा चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह बढ़िया तुम पे कर चो सुभान अल्लाह माशाअल्लाह एल्बम जो पढ़ला पूरे पाकिस्तान बदोआ चो सुभान अल्लाह जो बुधर चाहे तो एकड़ो भेज दस्तगीर जो नारो आजकल वाली जड़ एडी लड़के जो महबूब असा जो राजी थी वने भैया तुम के जो भे आशिक कलम करे तो शेर समझ में चे सुभान अल्लाह तो जो इंशाल्लाह बेड़ा पार थीना। हाँ हर आशिक की आवाज में क्यूटी जिंदाबाद ये ना भैया तुम के जो भे ये ना भैया तुम्हारे घर जो है और जल्दी दिल ठरे दिल करे हर आशिक की आवाज है क्यूटी ये ना हर आशिक की आवाज है भैया तुम्हारे घर जो क्यूटी जिंदाबाद हर आशिक की आवाज है क्यूटी इसके वाली लड़कियों जो असान जो मुर्शिद राजी थी इसके वाली हर आशिक की आवाज में क्यूटी जिंदाबाद ये ना भैया तुम मत करें हर आशिक की आवाज में क्यूटी जिंदाबाद हर आशिक की आवाज में क्यूटी जिंदाबाद अमन का आगाज है क्यूटी 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 ये ना भैया तुम मत करें क्यूटी जिंदाबाद जो रगों में भरा है रगों पे आए ना इसकी नबी जेठी रगों में इसकी नबी या भैया तुम मत कर जो भेज दो इश्क़े नबी जो रगों में भरा है जान हमारी नबी पर फिदा है कोई भैया जान कुर्बान करने वाला आए है जनाजे में लखे मान ये नबैया तमन्नी लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक ये नबैया तमन्नी लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक इश्क़े नबी जो रगों में भरा है जान हमारी नबी पर फिदा है
इश्क जो आगाज बैयत मत करी हर आशिक की आवाज में क्यूटी ये ना बैयत मत करी आखिर में हर आशिक की आवाज में क्यूटी क्यूटी जिंदाबाद बैयत मत करी जो भे अल्हम्दुलिल्लाह हे असांजे बैठे मानवारे दस्तगीर जे दीवाने घोट सही शाह नवाब शेख कादरी साहब उनके लख करोड़ मुबारक हुजन जे मां त चवंदुसि खैरपुर में पहिरीं शादी आहे जंहिंमें हेड़ी मुंहिंजे महबूब जे मिलाद जी महफ़िल सजाई वई ये सभिनि जे लाइ सबक़ आहे अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे महबूब रसूलुल्लाह जी जेकी सुन्नत आहे उन में हेड़ी महफिलूं सजायूं वञनि ॿिन्हिनि जाननि में रहमतूं ऐं बरकतूं आहिनि ऐं दीदार तो असांखे पंहिंजे रहबर कामिल मुर्शिद जो साम्हूं थिए इन खां वधीक ॿी तो असांजे लाइ कहिड़ी भलाई आहे हाणे अल्हम्दुलिल्लाह तो असां पंहिंजे रहबर कामिल कायदे अहले सुन्नत अमीर अहले सुन्नत मूं त इहो अर्ज़ु करूं सभु उथी बि पंहिंजे मुर्शिद जो इस्तक़बाल कयो इंशाअल्लाह ताला मुर्शिदनि जे ख़िदमत में पंहिंजे बयान जे लाइ अर्ज़ु कंदासीं कायदे अहले सुन्नत अमीर अहले सुन्नत पीर तरीक़त रहबर शरीयत मुर्शिद सखी मोहम्मद सरदार अली शाह जीलानी महबूब रसूलुल्लाह जा पराना हथ मथे करे पंहिंजे कायद जो इस्तक़बाल कयो हथ के मथे लब्बैक 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 अल्हम्दुलिल्लाह बिनल अक़वामी नाथवान मोहम्मद ताहिर कादरी साहब शरानी दा से उदय रहमत शादी लानी के अल्लाह मथे स्टेज ते बड़ी मेहरबानी सामने से लीजिए है, फोटो है, सब है, टेंशन नहीं लो, सब हो रहा है।
दो बंदे चौथा आपको कहीं भी जगह चाहिए ना सब चाहिए हेड में जा थोरो नारो हणबो त थधो थोरो परदे भजी वेंदी इंशाअल्लाह थोरो रण करे सीने जो जोर लगा चो सामो सामो कैमरा लगना परिया लगी पे सामने का एंगल एंगल केनो जोत ना हे ना होनी सेटिंग पानी तो चले आमीन पानी मकसद आमीन करे आमीन भाई बैठ जा नहीं कैमरा सेट करने के बैठ जाओ बैठ जाओ आमीन कुछ पीर दस्तगीर सवाली तुझे दर्जा सवाली आमीन बचड़ा हसन अली आपको पाने मकसद आमीन जमे आमीन नाने ये सब दोबारा करती करम आमीन आमीन या अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद ला इलाहा इल्लल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुभान अल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व कूनू मअस-सादिक़ीन सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन सुभान अल्लाह महबूब की महफिल को महबूब सजाते हैं महबूब की महफिल को महबूब सजाते हैं आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं निगाहे वली में वो तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी महबूब या परवाना सबली से अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू अल्लाह तबारक व तआला जा तमाम असां के करम जो तमाम असां के पांजे महबूब करीम कायनात के सरदार रहमत लिल आलमीन शफादार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बनाए सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला जा किरल हा एहसान जो बिन के पीर नहीं तमाम असां के पीरन जो पीर दस्तगीर कोई हथ मथे करे जो आज ये महफिल दुनिया वाला तो खुशी मनाईंदा है पांजे तौर तरीके से पर आज ये महफिल खुशी जी महफिल जेका है और पीरा ने पीर दस्तगीर महबूब सुबानी में रब्बानी मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी जी यारी शरीफ पीरा ने पीर दस्तगीर जियारी में तमाशा पाण ना आया सुभान अल्लाह तमाशा इन महफिल में मोकलियो वियो वाह वाह दावत पाजी जाए दिया महबूब की महफिल को महबूब सजाते हैं आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं सुभान अल्लाह दुनियावी महफिलों दुनिया ते महदूद रहती हूँ बाबा में चर्चो रह लो पर आज ये महफिल जेका है असा के प्यारे मुझे शानवा बहुत शानवा साईं शानवा साईं थोड़ी दिले रखो यानी शरीफ जो पांजे शादी में प्रोग्राम रखी करे दुनिया वारन के दस्यो सुभान अल्लाह वाह रसूलुल्लाह जो इश्क वाह वाह सुभान अल्लाह ऐ पांजे मुर्शिद पीरन जे पीर हथन के मथे करे जो जो थके नालो जो दस्तगीर जा गुलाम थोरो आवाज कढो तो वाह मुर्शिद सुभान अल्लाह अल्लाह तबारक
सादिकीन ए ईमान वालो मुंह अल्लाह का ॾिजो ए ईमान वालो मुंह अल्लाह का ॾिजो ऐं मुंहिंजे सचनि सां गॾु गुज़ारियो मुंहिंजे सचनि सां बुलंद आवाज़ सां सचनि सां अल्लाह तबारक व तआला जो हुकुम थी त मुंह अल्लाह का ॾिजो ऐं मुंहिंजे सचनि सां गॾु गुज़ारियो असां अल्लाह वारनि जी दरबारनि ते ईअं न वेंदा अल्लाह वारनि जे दरबारनि ते वञणु सिर्फ़ु असांजो वञणु ईअं न आहे दुनिया वारनि खे ॾेखारण जे लाइ अल्लाह वारनि जे तरफ़ असांजो वञणु मुंहिंजे रब जो हुकुम आहे ऐं नबियनि जी सुन्नत नबियनि जी ऐं मुंहिंजे महबूब करीम कायनात जे सरदार पंहिंजे सहाबा खे हेदर इकरार शेर खुदा हज़रत उमर फारूक के उवैस करनी देना मोकिलियो सहाबा इकराम जी भी सुन्नत सुभान अल्लाह हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह की तरफ मुक्तसिर टाइम मुक्तसिर सुभान अल्लाह के मथे खड़े जाओ हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह की दरबार में ऐसे मुझे मालिक खालिक परवरदिगार मुझे मर्तबो निरालो के थी मुझे शान निरालो के थी बेन नबी के भी नबूवत नहीं रिसालत नहीं बेन नबी के भी शान नहीं मर्तबो नहीं पर मूसा अलैहिस्सलाम जड़ो मर्तबो अज ताई हाय मां न ॾिठो एॾो मुझो मर्तबो निरालो के थी जो मूसा मुस्करा सकाई दो ऐं मुझा अंदर की मंगी दो पर मुझा मालिक खालिक परवरदिगार मुझे टेम में को एड़ो बानो आए जो मर्तबो शान बुलंद होजे मां भी उनके दिसां सुभान अल्लाह उन जो इल्म दिसां उन जो पावर दिसां उन जी ताकत दिसां अल्लाह तबारक व तआला फरमाया हां मुझा नबी मूसा जाते बदरिया बसर मिलन वणो ते उते मुझो बानो तोखे मिलंदो जिन जो नालो आहे हजरत खिज़र सुभान अल्लाह ये न दिल ठारे कर सुभान अल्लाह हज़रत मूसा अलैहिस्सलाम रवानो थियो मुक्तसिर अल्लाह तबारक व तआला जेका निशानी ॿुधाई हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे उते हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे गुलाम सां पहुतो छो त रब पाक जेके पावर दे जेके ताकत दे संदसि मर्ज़ी आहे सुभान अल्लाह रब जी मर्ज़ी आहे आए को दुनिया में जेको रब खां पुछे हिन खे ताकत छो ॾिनई हिन खे पावर छो ॾिनी रब जी मर्ज़ी आहे रब पाक फरमाईंदो आहे जेका शइ मां इरादो कंदो आहियां चवंदो आहे कुन थी पवंदी आहे मूंखे त देर एतिरी लॻंदी आहे पर सरदार जी इशारे करे रब जेके पावर दे रब जेको कम वठे संदसि मर्ज़ी आहे रब पाक कम इन जे करे वतो त दुनिया वारनि खे ख़बर पवे त वसीलो वठण जायज़ सुभान अल्लाह सुभान अल्लाह इन जे करे रब पाक फलस्तीन का कम वतो जे इज़राइल अलैहिस्सलाम जी ड्यूटी लगाई त इज़राइल साथ तू कढंदे अल्लाह जी दरबार में के मुझा मालिक खालिक परवरदिगार के माण्हुनि जो साह मां कढंदुमि त मूंखे घटि वधि ॻाल्हाईंदा बि दुश्मन भी समझंदा अल्लाह तबारक व तआला फरमाए त मां इंसाननि जे दिलि में तुंहिंजे लाइ दुश्मनी ऐं घटि वधि जे लाइ न थींदो बाक़ी मूं रब जे हुकुम सां तूं साह कढंदे तुंहिंजी ड्यूटी आहे सुभान अल्लाह जरा इज़राइल अलैहिस्सलाम असांजो साह कढे छा तव्हां सां हुनजो ॾोह कयो जी वो साह कढे त अल्लाह कढे न इज़राइल छो कढे पर जे रब पाक इज़राइल खे ताकत दे त संदसि ये न दिल ठारे करे मोहब्बत जो इज़हार तो अल्लाह वारा दे असांजो वञण इन जे करे हूंदो आहे तो उहा असांजी दिल में तमन्ना जेका हूंदी आहे न वो अल्लाह वारनि जी दरबार में पहुचंदा हूं तो उन अल्लाह वारनि जे वसीले सां अल्लाह तबारक व तआला उहा असांजी दिल जी मुराद पूरी करे छॾींदो आहे पर जे अल्लाह वारनि जी दरबार में मुराद नबी हुजे जे अल्लाह वारनि जी दरबार में पहुचंदो वञे बेकार तकदीर जेका है अल्लाह तबारक व तआला मिटाए करे रहमत सां माला माल करे छॾींदो आहे सुभान अल्लाह मूसा अलैहिस्सलाम मुख्तसिर जॾहिं हुन जाइ ते पहुतो नौकर खे चई त हाणे ॿ मिंट आराम ई थियो बाद में थी सफ़र कंदासीं तवजह वो मुख्तसिर रस्तन थोड़ी तवज्जो रहे मूसा अलैहिस्सलाम सुबह करे उठियो
मूसा अलैहिस्सलाम से गॾु हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी जो सुतो सुभान अल्लाह बुख लगी पई मूसा अलैहिस्सलाम जे खादम छा कयो बुख लगण जे करे हाणे हज़रत मूसा अलैहिस्सलाम मलाइके में लथंदो हुन इरादो कयो त हाणे मानी खावां सुभान अल्लाह छा जो इरादो कयो मानी खावां तुरंत अवसर छा जो इरादो मानी खाइण जो इरादो जीअं जो हुन जे नौकर मूसा अलैहिस्सलाम जे नौकर मानी खाइण जो इरादो कयो छलीअ मां मानी कढी करे रखे भाॼी मच्छीअ जी हुई मच्छी तरियल मूसा अलैहिस्सलाम जे नौकर हथ धोई करे उन मच्छीअ जे मथां जीअं जो हथ आंदा इरादो छा जो इरादो खाइण जो मच्छी तरियल जॾहिं मच्छी तरबी आहे त हर शइ जे अंदरां कढबी आहे साफ़ सुथरी करे मच्छी तयार कबी आहे जॾहिं मच्छी तयार थी वई ओ मुंहिंजे महबूब जा परवानो उहा मच्छी मुंहिंजा प्यारा दोस्त नौकर रखी करे अॻियां खाइण जो इरादो करे नबियनि जी सुन्नत हथ धोई करे बिस्मिल्लाह पढ़ी हथ धोई करे जॾहिं जो उन मच्छीअ जे मथां उहे हथ आंदे उहे हथनि जो पाणी तरियल मच्छीअ जे मथां पवंदो वियो मूं अॻ में अर्ज़ कयो त जे दिलि में इरादो न बि हुजे रब पाक अल्लाह वारनि जे सदके बेड़ो पार करे छॾींदो इन जे करे सरदार इशारो करे मूसा अलैहिस्सलाम जे नौकर जो इरादो त खाइण जो पर मुंहिंजे महबूब जा परवानो नबियनि जी सुन्नत अदा कंदे अञा हथ धोई करे उन हथनि जो पाणी मच्छीअ जे मथां ईंदो वियो उन मच्छीअ में जान ईंदी वई ताक़त ईंदी वई पहाड़ खे पत्थरनि खे चिरींदी उन दरिया समुंड में दाख़िल थी वई इरादो त खाइण जो सुभान अल्लाह वो सरदार जी इशारो करे इन जे करे असां अल्लाह वारनि जे दरबारनि ते वेंदा आहियूं हाय सुभान अल्लाह वारनि जे दरबार में पहुचण साईं अल्लाह तबारक व तआला करम करे छॾींदो सुभान अल्लाह सरदार जी इशारो करे अरकान ॿुध साथ इज़राइल कढे मूसा अलैहिस्सलाम जे नौकर जो त इरादो खाइण जो ज़िंदा करण जो न हो पर जे रब पाक अल्लाह वारनि में पावर ॾे इरादो खाइण जो करे मच्छी ज़िंदा थी वई हाय हाय सरदार जी इशारो करे अरकान ॿुध जे खाइण जो इरादो करे पाणी जे हथनि में लगण पानी लगण जे करे उन पानी में एड़ो पावर अची वने जे मुर्दा शे खे लगे हाय फैसलो तू कर मुर्दा शे तरल करेल जे कहे उहा जिंदा थी पवे ऐ वरी एतरी ताकत अची वने जो पहाड़ पत्थर के चीरी जी करे समुद्र में दाखिल थी वने वो सरदार जी शाह अर्ज करे जे मूसा अलैहिस्सलाम जे टाइम जे वली में यो पावर आ त वो सरदार जी शाह अर्ज करे त महबूब मुस्तफा जे टाइम जे वली जो पावर चा सुभान अल्लाह दिल ठाड़े मथे करे जो लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक हथ के मथे करे तो आवाज करो लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल हथ के मथे करे जो फे थोड़ो अजा दादा जो रण करे जो फे वाह मुझे सुभान अल्लाह लब्बैक जो नारो आए हैं आए हैं ये आशिकन जो नारो सुभान अल्लाह मतलब चवे तो सियासी नारो ना है सुभान अल्लाह हर आशिक के रसूल जो नारो लब्बैक सुभान अल्लाह हद के मथे करे जो लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुख्तसर मेहरबानी बड़े सन तवज्जो रहे अल्लाह तबारक व तआला पांचे प्यारन की पावर में सब मर्जी है ये पीरन जे पीर दस्तगीर महबूब सुबानी कुतुब रब्बानी मुर्शिद अब्दुल कादिर जिलानी की पावर में सब आया है सुभान अल्लाह तमासा के इलाके जो वाकई खोड़ा शहर सुभान अल्लाह जुम्मन चरण वाह यो इन जे करे बताया तो खोड़ा शहर तमासा के नजदीक सुभान अल्लाह तारीखी काला खोड़ा शहर की तारीख जुम्मन चरण
जेके पांजे मुर्शिद में दस्तगीर में संदा किया वाह दादू में उनजे पोटराना मौजूद आ उन्हन किताब दिनो जेके जुम्मन चारण सद किया असा सत मान बुधंदा ते वक्त में माड़ी कोन उन गाड़ी मार करे मशहूर गाड़ी मार जे मशहूर दी पीराने पे दस्तगीर बहु सुबानी के गाड़ी कंदो हो सदा कंदो हो हाय हाय तो दोस्तन जैसे काने दस्तगीर रहो काने तू रहे थोड़ा शहर हाने रोज तू दस्तगीर देता हूं तो करे दस्तगीर 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 तो क्या दस्तगीर दे अल्लाह तो क्या थियो असा जी ने तो फिनाई के जुमना चारण चयो तवा जी मर्जी या पर यार मां तो मुरीद ना सुभान अल्लाह वाह मुझे तो अकीदा वा मुझे तो मुर्शिद फरमाया वा तो मुरीद राण करे सर कर ढक न जाता अब्दुल कादिर ना आया मुझे अकीदो पीराने भी दस्तगीर सदसा साणी थींदो उन्हनि जैसे यार कादे हाने पीराने भी दस्तगीर कादे बगदाद रहो हाने हितां से तुझा सदर बुधंदो वरी मज़ार मो कब्र मो उथंदो वरी तुझी अची जो का मदद कंदो तुझी अची हेल्प कंदो छा थियो थी सुभान अल्लाह तवा असांजे इलाइक़नि में भी मज़ार में वफ़ात थियण खां बाद में भी केतिरी करामत अल्लाह वारनि जी मौजूद हाय हाय सुभान तवा साजे खैरपुर जी भी केतिरियूं करामतूं मौजूद आहिनि साईं चोडन कुमार वारो जिलानी बादशाह पानी मज़ार में हुकूमत दौर अंग्रेज के टाइम में मज़ार में उठी करे मुरीद जी पहाड़ी ॼण वारे जी हाय हाय गवाही ॼण तवा साजी खैरपुर कोर्ट में आया सुभान अल्लाह मशहूर तारीफ खैरपुर कोर्ट की तारीफ जने निकाब पोश थी जज साहब जैसा जे अंग्रेज कोर्ट है जो का निकाब पोश न कंदी निकाब ला हाय सुभान फरमाया त निकाब दलाया पर दिसी न सकंदे हाय हाय दिसी न सकंदे सुभान अल्लाह करे छा थो हे मुके अंग्रेज ते कुर्सी ते बिहार वार ना कुछ न करे सकदो न दिसी सकदो सुभान के अंग्रेज पावर एडो दिनो आ जे के मौत जा मुजी मर्जी हयाती जा मुजी मर्जी हाय ते अंग्रेज मुके पावर दिनो जिलानी बादशाह जैसे तो कि अंग्रेज पावर दिनो आसा के रब पावर दिनो हाय हाय सुभान अल्लाह सागे रब पावर दिनो ये तमाम साजी खैरपुर कोर्ट की बारी को सुभान अल्लाह जे त ठीक है पर जे जिद करे तो होशियार थे जा निकाब जो लातो जज साहब कुर्सी चला जी बैठा बोले बेहोश थी गिरी बेहोश थी जरे कुर्सी ता गिरो होश में ईंदो वियो चवंदो वियो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये बुखारी जण वाले जी दरबार के बुखारी दी हाय हाय सुभान अल्लाह उन्हें दी मदद देला मज़ार में उठी करे तमा साजी खैरपुर जी तारीफ सुभान अल्लाह तवा साजे रोडी शरीफ सुभान अल्लाह जी इको साथ रोडी जो हां से माशाअल्लाह सुभान अल्लाह तो बे तो रात के मथे कर तो आवाज करो दस्तगीर जा खुदा को रण कर तो बे वाह वाह सुभान अल्लाह सीमेंट फैक्ट्री के मथा हिट टकरिया तो सैयद जादो आज जो नालो है सैयद मकसूद शाह सुभान अल्लाह ये जे कैसा के जो ना मज़ारों दे न वनो ऐसा मज़ारों दे न वेता सुभान अल्लाह अल्लाह वाला सा रब पाक कबूल करे मुझे बानन सा दर गुजारी मिश्का शरीफ की हदीस पाक का मुझे महबूब करीम कायनात के सरदार फरमाओ पी मा या उन बिनी मा क्या पी मा या उन बिनी मा एक जी मज़ार जुम्मे जे दिहाड़े मिश्का शरीफ की हदीस पाक जुम्मे जे दिहाड़े दीदार करने जे ला वेंदो त लिखियल होंदो लोहे मफ़हूम में जहन्नमी दोज़खी बदकार बेकार तो वने उन मज़ार पी या मां या बिनी जी मज़ार जो दीदार करे जुम्मे जे दी वापस लोटंदो वेंदो त लिखियल होंदो दोज़खिया बदकार बेकार
दीदार करें मोटंदो, चाहे पीमा नमाजी हुजे, चाहे बेनमाजी हुजे, चाहे जन्नती हुजे, चाहे दोज़खी। इहो कानून ना है। रब्बा को फरमाया त पीमा जे मज़ार जो दीदार सुभान अल्लाह। ये पीमा जे मज़ार जो ही कमाल है। तो अल्लाह जे कामिल वलियो जी मज़ार जो हथन के मथे करे जो या रसूल अल्लाह हथन के मथे करे या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह